आया दिन मिलाद का, सारी दुनिया सज गई है। आया दिन मिलाद का, कितने खुशियां बरकतें ये लाया दिन मिलाद का। सब खुशी में लग गए हैं अपने अपने हाल से, सबको पंजे पंजे हाल सा मिलाद मुस्तफ़ा मल्हाए पे अदा अदनान पे पंजे हाल सा पंजे इश्क मुस्तफ़ा सा मिलाद सजायो। सब खुशी में लग गए हैं अपने अपने हाल से, पीर ने भी नात पढ़कर गाया दिन मिलाद का। हाणे इब्तिदाई खिताब जे दावत ॾींदसि हज़रत अल्लामा मौलाना क़िबला साईं हाफ़िज़ मोहम्मद मेहमान दामत बरकातुहुल आलिया जिन खे पाण अचनि ऐं इब्तिदाई खिताब फरमाइनि। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वला आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलि तय्यबीन ताहिरीन व अला शम्सि दुहा व अला बद्रि दुजा व अला कैफिल वरा व अला नूरुल हुदा व अला सदरिल उला वअला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व अम्मा बिनिअमति रब्बिका फ़हद्दिस। क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यदिना मुहम्मद व अला आलि सय्यदिना मुहम्मद मिफ्ताह बाबि रहमतिल्लाहि अदद मा फी इल्मिल्लाह सलातन व सलामन दाइमन बिदवामिल मुल्किल्लाह। सारी ईदों से बेहतर ईद मिलादुन नबी, सारी ईदों से बेहतर ईद मिलादुन नबी। देती है कौसर की सागिर ईद मिलादुन नबी। कब्र में और हशर में काम आएगी मोमिन, कब्र में और हशर में काम आएगी मोमिन। ऐसे जो अर्द दिखाती है ईद मिलादुन नबी। हम जो सना खां बाद अल्हम्दुलिल्लाह गोठ मोहम्मद खान चांडियो में ही अजीम शान आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे मिलाद पाक की खुशी में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मोहब्बत सा इखलास सा खुदा जी नेमत ते शुक्राने जी सूरत में इज़हार कयो वियो है। अल्लाह ताला इन्हीं मिलाद जी खुशी के पंहिंजी बारगाह में कबूल फरमाए। असां जमात अहले सुन्नत बदीन जे प्लेटफार्म तां असां खतीब अहले सुन्नत, सरमाए अहले सुन्नत, जान अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना साईं गुलाम मोहम्मद लोडो दामत बरकातुल आलिया के पजे अल्हम्दुलिल्लाह मूं साईं खे अर्ज़ कयो पूरे महीने जो साईं वटि शेड्यूल आहे। उन ई मां साईं जिन असांजे खिते के बदीन के पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। असां साईं जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं बदीन पहुचण ते साईं खे ख़ुशामदी चऊं था ऐं दुआ था करियूं अल्लाह ताला साईं जे इल्म में, अमल में, इश्क में, सोज़ में, आवाज़ में बरकत नसीब फरमाए। ऐं असां हिन महफ़िल में जमात अहले सुन्नत बदीन जे प्लेटफार्म तां अदा अदनान ऐं अदा अब्दुल कादिर के जेके मुबारक ॾियूं था
अल्लाह ताला तवाजे जश्न ईद मिलाद नबी जे खुशी के पंहिंजी बारगाह में कबूल फरमाए। कुरान करीम में अल्लाह रब्बुल इज्जत की ज़ात इरशाद फरमायो व अम्मा बिनेमते रब्बिक फहदिस। जेकॾहिं अल्लाह ताला तव्हां ते का नेमत कई आहे त उन जो चर्चो करियो, इज़हार करियो। ही छा आहे? ही नेमत उज़मा जो इज़हार आहे। हथ मिलण भी नेमत आहे, पैर मिलण भी नेमत आहे, अखियूं मिलण भी नेमत आहे, ज़ुबान मिलण भी नेमत आहे। लेकिन उहे हथ जेके ख़ुदा उनखे अता कया आहिनि, जेको ख़ुदा जी ज़ात खे नथो मञे उनखे बि हथ ॾिना आहिनि, ऐं जेको मञी दड़ा तंहिंखे बि ॾिना आहिनि। जेको नथो मञे तंहिंखे बि अखियूं मिलियूं, जेको नथो मञे तंहिंखे बि अखियूं मिलियूं, मञण वारे खे बि अखियूं मिलियूं। अल्लाह ताला जेको क़ुरान करीम में फरमायो लक़द मन अल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। तहक़ीक़ अल्लाह मोमिननि जे मथां एहसान कयो जो उनखे पंहिंजो प्यारो रसूल अता फरमायो। त हर शइ नेमत आहे। अल्लाह ताला जे हबीब फरमायो, अल्लाह ताला तो फरमाए लौलाक लमा खलक़तु दुनिया, लौलाक लमा खलक़तुल अफ़लाक, लौलाक लमा अज़रतु रबूबिय्या। ऐं मुंहिंजा हबीब जेकॾहिं तोखे ज़ाहिर न करिया रब पाण ज़ाहिर कोन थिया। ऐं मुंहिंजा हबीब तोखे न ज़ाहिर करिया, तोखे न पैदा करिया त ज़मीन पैदा कोन करिया, आसमान पैदा कोन करिया, ही दुनिया ही न हुजे, ही दुनिया जो रंगीनो न हुजे ना। ही जेके नेमतूं मिलियूं आहिनि उहे इन नेमत उज़मा जे सदके मिलियूं आहिनि, जंहिंजे मीलाद जी ख़ुशी में तूं मौजूदु आहीं। ऐं इहो अक़ीदे में रखिजांइ, इहो ज़हन में रखिजांइ त मीलाद खां मथे वॾी का तौहीद कोन्हे। वॾे में वॾी तौहीद मीलाद आहे। छो अल्लाह ताला मीलाद खां पाक आहे। असीं महबूब जो मीलाद करे कायनात खे ॿुधायूं था त जंहिंजो मीलाद थींदो आहे उहो ख़ुदा नथो थी सघे, जेको ख़ुदा हूंदो आहे उनजो मीलाद। ही तौहीद वॾे में वॾी तौहीद आहे त मीलाद मुस्तफ़ा। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, उमूमन आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे ईद मिलादुन नबी जे लाइ सोच ईंदी आहे त ईद उल अज़हा ईद उल फितर ॿ ईदूं आहिनि, टी ईद किताई। पर आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल जुमा तो यौमुल ईद, जुमे जो ॾींहुं ईद जो ॾींहुं आहे। साल में जेकॾहिं 48 जुमा 48 ईदूं, 50 जुमा 50 ईदूं, 52 जुमा 52 ईदूं। ऐं उन बेमिसाल नबी जो मीलाद आहे, उन में केतिरी ख़ुशी करे सघो। साहबन खे मुंहिंजा बीमन फरमाए त जुमे जे ॾींहुं आदम अलैहिस्सलाम जी पैदाश आहे। कुरान करीम में हर नबी जे विलादत जो ज़िक्र आहे। ऐं सिर्फ़ु तव्हां खां आख़िरी ॻाल्हि, छो त मूं पाण साईं खे मुहबत सां ॿुधंदो आहियां। हिकु ॿिनि जॻहियुनि ते साईं आया मगर मूंखां पहिरीं निकिरी विया। ऐं साईं जे किताब खे ॿुधण जो शौक़ु रखां थो, पर सिर्फ़ु चंद ॻाल्हियूं आउं बि इन महफ़िल में शरीक थी वञा। तव्हां इंग्लिश में चेक लिखंदा आहियो, बनी जे वेकिरो थींदो आहे लिख पढ़ कंदा आहियो, दुकान जो सौदो थींदो आहे लिख पढ़ कंदा आहियो, घर जो सौदो थींदो आहे लिख पढ़ कंदा आहियो। छा लिखंदा आहियो? अॼोकी जेका तारीख़ आहे, कहिड़ी तारीख़ आहे जी? 27 10/2021 28 10/2021 इहो मीलाद ईसा अलैहिस्सलाम आहे। मीलाद ईसा अलैहिस्सलाम आहे। जॾहिं का ईसा अलैहिस्सलाम जी विलादत थी आहे उनखे घणो टाइम थी वियो आहे? 2021 साल 10 महीना 28 ॾींहं। तूं ईसा अलैहिस्सलाम जो मीलाद लिखे थो, एतिराज़ कोन्हे तोखे, एतिराज़ आहे त मीलाद मुस्तफ़ा आहे। 40 साल मुंहिंजा बीमन करीम जे विलादत खां पोइ सन कहिड़ो हलियो? सने मीलादुन नबी, सने मीलादुन नबी। जॾहिं मुंहिंजे हबीबन ज़ाहिरी जबल अबू कुबैस ते बि पंहिंजे नबूअत जो ज़ाहिरी ऐलान कयो, इनी रसूलुल्लाह इलैकुम जमिया, तॾहिं खां जेको सन हलियो आहे सने नबवी 13 साल हलियो। पोइ 53 साल ज़िंदगी मुबारक महबूब मके में गुज़ारे जॾहिं मदीने विया त
तॾहिं खां सन हिजरी शुरू थियो आहे जेको अॼु ताईं तूं लिखंदो ई 1443 त महबूब जो मीलाद पढ़ियो त वियो पर लिखियो बि वियो मञण वारा बि लिखंदा हुआ न मञण वारा लिखंदा हुआ सैयदना अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु अब्दुल्लाह इब्न अब्बास तो फरमाए कुरान पाक जी आयत कहिड़ी आयत नाज़िल थी अल यौम अकमलतु लकुम दीनकुम अॼु तव्हां जे लाइ तव्हांजो दीन मुकमिल थी वियो कुरान जी पहिरीं आयत कहिड़ी आहे इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी आख़िरी कहिड़ी आहे अल यौम अकमलतु लकुम दीनकुम यहूदी चवण लॻा ऐं अब्दुल्लाह इहा आयत जेकॾहिं असां वटि नाज़िल थी आहे त असां हुन ॾींहं खे ईद करे मल्हायूं हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास फरमायो हिकिड़ी ईद न असां हिन आयत जे नाज़िल थियण खे पोइ ईदैन करे मल्हायो आहे ईदैन ॿई छो जुमे जो ॾींहुं ऐं अरफा जो ॾींहुं ख़ुतबे जो ॾींहुं हज अकबर इहो हाजी साहिबान जेके हज ते वेंदा आहिनि उहे 9 तारीख़ ईद कोन मल्हाईंदा उन्हनि जी ईद 9 तारीख़ आहे उन्हनि जूं मुबारक ख़ुतबे खां बाद आहिनि त हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास तो फरमाए उहो अरफा जो ॾींहुं हो हज अकबर इहो आहे जुमे जो ॾींहुं हो हिकिड़ी ईद कोन ई ॿ ईदूं आहिनि त मुंहिंजे हबीबन फरमायो आदम अलैहिस्सलाम जी पैदाश जुमे जे ॾींहुं थी आहे अल जुमाअतु यौमुल ईद त जेकॾहिं आदम अलैहिस्सलाम जे पैदाश जो ईद आहे त जेको नबियनि जो सरदार आहे इमामुल अंबिया आहे जंहिंजा जमाल बेमिसाल जंहिंजो कमाल बेमिसाल जंहिंजी इज़त बेमिसाल जंहिंजी अज़मत बेमिसाल जेको काइनात वारनि जे लाइ नबी बची करे आयो अल्लाह ताला फरमायो आऊं मशरिक़ वारनि जो रब मुस्तफ़ा तू मशरिक़ वारनि जो नबी आऊं मगरिब वारनि जो रब मुस्तफ़ा तू मगरिब वारनि जो नबी आऊं शिमाल वारनि जो रब तू शिमाल वारनि जो नबी आऊं जुनूब वारनि जो रब तू जुनूब वारनि जो नबी आऊं ज़मीन वारनि जे लाइ रब तू ज़मीन वारनि जे लाइ नबी आऊं आसमान वारनि जो रब तू आसमान वारनि जे लाइ नबी जिते जिते मुंहिंजी खुदाई आहे मुस्तफ़ा उते तुंहिंजी मुस्तफ़ाई आहे असांजो नौजवान चवंदो आहे साइंस तरक़ी कई अब छा तरक़ी थी कि चंड ते पहुची आहे बिल्कुलु अमेरिका मिलियन बिलियन डॉलर ख़र्च कया ऐं चंड ते माण्हू मोकिलिया छो त वॾो कमाल थी वियो साइंसदान चंड ते पहुची विया ॾिसण छा विया हुआ त मुसलमान जो नबी तो चवे मुसलमान बि था चवनि त असांजे नबी आंगर जे इशारे सां तुंहिंजे आंगर जे इशारे सां पुटु कोन थो अचे सॾ ते दोस्त कोन थो अचे सॾ करे ॾिस पर ख़ुदा अव्हांखे उहो हबीब अता कयो जंहिंजे आंगर सां चंड ॿ टुकर थी वियो हज़रत अंस थो फरमाए आऊं मजमे में होसि अब्दुल्लाह इब्न उमर चवंदो आऊं मजमे में होसि काफ़िरनि मौजूदो घुरियो हबीबन इशारो कयो इन शक्ल कमर अला आद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिरकत है मुझे हबीबन जे दौर में महबूबन इशारो कयो चंड ॿ टुकर थी फिरकतन फौकल जबल व फिरकतन मिन दूनी हिकिड़ो टुकड़ो जबल ते किरियो ॿियो हेठि वञी किरियो हबीबन फरमाए शहदू गवाह थी जो वरी उहो चंड वापसि वियो ॿ टुकर मिली चंड ते पहुचण अमेरिका जो या साइंसदाननि जो कमाल कोन्हे पर चंड ॿ टुकर थी मुंहिंजे हबीबन जे कदमनि में सलामी भरे इहो कमाल आहे त मुंहिंजे हबीबन खे ख़ुदा जी ज़ात कमाल बि ॾिनो जमाल बि ॾिनो इज़त बि ॾिनी अज़मत बि ॾिनी नबूवत बि ॾिनी मौजज़ात बि ॾिना अल्लाह ताला फरमातो ही नेमत उस्मा तव्हां इन जी ख़ुशी मल्हायो कुल बिफज़लिल्लाह व बिरहमती व बिज़ालिक फलियफ़रह ऐं मुंहिंजा हबीब मीलाद तुंहिंजो आहे तूं फरमाए जे अल्लाह ते फज़ल कयो आहे रहमत कई आहे त ना ख़ुशि न थियो ख़ुशी मल्हायो ऐं हबीबन करीमन साहबनि खे फरमायो आख़िरी ॻाल्हि आऊं तव्हांखे मुबारकूं कोन थो ॾियां महबूब जी ज़ात तव्हांखे मुबारकूं ॾेई विया आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ऐं साहबो तव्हांखे हिकिड़ी मुबारक हुजे पर मुंहिंजी उम्मत जा आख़िरी शख़्स ईंदा उनखे 7 मुबारक हुजनि तव्हां त मुंहिंजो हलण ॾिठो तव्हां जो मुंहिंजो मुस्कुराहट ॾिठी तव्हां त मुंहिंजो किरदारु ॾिठो तव्हीं मूंसां मोहबत था करियो जब हुस्न था उनका जलवे नुमा अनवार का आलम क्या होगा हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा असां ॾिठो कोन्हे जिन ॾिठो उन्हनि जो छा आलम हूंदो त महबूबन फरमायो तव्हां मूंखे ॾिठो आहे तव्हांखे हिकिड़ी मुबारक तॾहिं मूंसां मोहबत था करियो पर जिन ॾिठो कोन्हे तॾहिं बि मूंसां मोहबत करे हीअ मोहबत जो आलम आहे हीअ महबूब जो मीलाद छा आहे
मोहब्बत मुस्तफ़ा है, मोहब्बत में जो अमल थियो है। तो आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया जेके मुसा मोहब्बत कंदा तेके 7 मुबारक तो तवा जला महबूब 7 मुबारक ॾेई विया आहिनि। घटि में घटि तव्हीं महबूब जे ख़ुशी में मिलाद में हिकिड़ी त मुबारक ॾियो, जश्न ईद मिलादुन नबी मुबारक। अल्लाह ताला का दुआ है अल्लाह ताला असांजो भेण अचन पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु मिलाद पाक जे सदके अदा अब्दुल कादिर अदा अदनान ऐं जे महफ़िल सजाई आहे जिन शिरकत कई आहे अल्लाह ताला उनजी इज़्ज़त में अज़मत में रिज़्क़ में बरकत अता फरमाए। ऐं वरी बि दुआ तो घुरां अल्हम्दुलिल्लाह फ़ाखरी अहले सुन्नत जानी अहले सुन्नत सरमाई अहले सुन्नत असांजो ए सरमाया आहे साईं जिन जो पंहिंजे क़ीमती वक़्तु बदीन शहर में ज़रूरत आहे अहिड़नि उलमान जी अहिड़े उलमान जे ख़िताब जी जंहिंमां हिदायत मिले, जंहिंमां अक़ीदे जी दुरुस्तगी थिए, जंहिंमें असांजो नज़रियो पाक थिए, अक़ीदो पाक थिए, अक़ीदो जेको असांजो गंदगी जे जरासीमनि सां भरियो पियो आहे उहो वाश थी वञे। त अहिड़े उलमान जो सायो अल्लाह ताला तव्हां असांजे मथां क़यामत ताईं दाइम क़ाइम फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा वरज़ुक़नी फ़हमा। अल्लाहुम्मा अग़फ़िर वरहम व अंत ख़ैरुर राहिमीन। व सल्लल्लाहु अला हबीबिही सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। बारो चल बिया भी घणा पर मुझो रात जाओ जानी। पहरान हुवस पट जो साओ सुल्तानी। बिने कुलन विच में हुवस नुबुवत जी निशानी। वो आगे कई एहसानी जो हादी मिला यमहरो। कोई मिले ना मिले बस मोहम्मद मिले। वो शय मिले जिसके मिलने से एक खुदा मिले। हम्द ऐं सना खां बाद निहायती वाजिबुल एहतराम मेरे मजलिस हज़रत क़िबला पीर तरीक़त साईं हाफ़िज़ मोहम्मद अल मारूफ पीर नाले मिठो मेमन महमूदी कादरी ज़ीद मजदहू। मोहतरमुल मकाम क़िबला चाचा अब्दुल कादिर चांदियो दाम इकबालहू। हज़रत अल्लामा क़िबला साईं मोहम्मद कासिम चांदियो। क़िबला साईं मोहम्मद सलीम व दीगर उलमाए ज़ी वक़ार। ज़ौमाए किराम मेहमानाने गिरामी ऐं हाज़रीने महफ़िल अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।
अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पुरनूर तकरीब सईद पाकीज़ा मुक़द्दिसा बाबरकत महफल में कुरान मजीद फुरकान हमीद बुरहान रशीद मां आइए करीमा तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे। इहो भी अर्ज़ कंदो हलां अल्हम्दुलिल्लाह ई वाहिद को मुनफरद प्रोग्राम आहे। चाचा अब्दुल कादिर हमेशा हुक्म कंदो आहे त साईं तालीम मुस्तफ़ा जे मथां ॻाल्हाइजे ऐं ज़रूरत भी इन चीज़ जी आहे। जेसिताईं मुंहिंजे महबूब जी शान जी ॻाल्हि आहे क़यामत ताईं उलमा खुतबा नात खान बयान कंदा रहंदा। क़यामत जो सिज उभरी वेंदो मुस्तफ़ा जो शान खुटण वारो आहे। लौ कानल बहरु मिदादल लिकलिमात रब्बी रोए ज़मीन जा वण अशजार दरख्त कटे उन्हनि खे अकलाम कलम बनायो वञे ऐं जेतिरा भी पाणीअ जा ज़ख़ीरा दरिया समुंड चश्मा खूह उनखे स्याही इंक मस बनायो वञे ऐं महबूब जो शान लिखियो वञे। ये वण खुटी वेंदा दरिया सुकी वेंदा मुस्तफ़ा जे मीम जो शान खुटण वारो आहे। सुभान अल्लाह। ये हेडी अज़ीमुल शान महफल नात खान उलमा जेको को बयान करे सुभान अल्लाह। सवाल इहो ही पैदा थे तो हिते को साज़ भी ना आहिनि लोको को असांजे आवाज़ में एॾो सौज़ आहे पर ॿुधण वारा मुर्कन पिया दिलनि जी धड़कन ठरे पई ईमान ताज़ो पियो थिए। इहो मुंहिंजो कमाल ना है साईं हाफिज़ मोहम्मद जो कमाल ना है इहो भा अदनान जो कमाल ना है। हज़रत अनस तो फरमाए मा इन मदहतो मुहम्मदन बे मकालती वलाकिन मदहतो बे मकालती बे मुहम्मदी। या रसूल अल्लाह आऊं तुझी तारीफ़ कोन थो कयां तुझी तारीफ़ करण सां मुंहिंजी खुद तारीफ़ थिए थी। यो जिक्र जी गाल आ जे यार जो जिक्र पियो हले इन दुनिया जे अंदर आम इंसान जो पंजो पंजो स्टेप आ मकाम आ अहमियत आ औकात आ। को मानू मैट्रिक पास आ को इंटर पास आ को बीकॉम करे थो को एमए करे थो को डॉक्टर जी डिग्री पीएचडी करे थो। दुनिया में जेतरो लिखियल पढ़ियल आ आलिम आ मौलवी आ वकील आ जज आ जेतरो भी आहे पर अॻियां हली हुन जी तारीफ़ वाइंड अप थी वेंदी खत्म थी वेंदी। पर कायनात में हिक रसूलुल्लाह जी ज़ात आ जंहिंजो नालो ही रब मोहम्मद रखियो आ। रब तो फरमाए सभिनि जी तारीफ़ खत्म थी वेंदी मुस्तफ़ा जी तारीफ़ खत्म थियण वारी आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। एॾो अल्लाह पाक मुझे हबीब के शान ऐं मान ॾिनो चूंडे करे हज़रत अब्दुल मुत्तलिब नबी पाक जो ॾाॾो महबूबन जो नालो रखी जनाबे मोहम्मद जनाबे सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुबह जो टाइम थो मक्के वारा आया वड़ा वड़ा रईस आया वड़ा वड़ा कुरैश आया। ओ अब्दुल मुत्तलिब चई जी बेखबर नौ नालो आ कदे बुधो ना है दुनिया जो रवाज आ दुनिया जी रीत आ मानू पंजे वडण जो नालो रखंदो पंजे खानदान वारन जो नालो रखंदो आ हेड़ो नौ नालो कदे तुझे खानदान में गुजरो ना है तो यो नालो किए रखियो आ। मुझे महबूब जो ॾाॾो तो फरमाए जॾी मल हबीब आया मुझे कनन में आवाज आयो अब्दुल मुत्तलिब आम बार ना है कायनात जो सरदार आहे। सुभान अल्लाह। ऐं अब्दुल मुत्तलिब कायनात जे ज़र्रे ज़र्रे चप्पे चप्पे हर जुबान जे मथा इन महबूब जी तारीफ क्या शान अहमदी का चमन में ज़हूर है हर गुल में हर शजर में मेरे मुस्तफ़ा का नूर है। अल्लाह ताला पंहिंजे हबीब जो नालो अहिड़ो रखियो आहे मुंहिंजे हबीब करीम खां पहिरीं कायनात में कंहिंजो बि नालो मुहम्मद न हुयो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला पंहिंजे कुदरत जे खजाने में
यो नालो एड़ो महफूज करे रखो जो चोंडे नालो एड़ो रखिया जंहिंजी माना है जंहिंजी बार बार तारीफ़ कई वञे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। चो जंहिंजी माना छा है जंहिंजी बार बार तारीफ़ कई वञे। अवां दुनिया जी जोग्राफी पढ़ो, अवां दुनिया जे नक्शे दा निहारियो। अल्लाह ताला औकात नमाज एड़ा बनाया है। एक जगह ते अज़ान खत्म थींदी, बे जगह ते अज़ान शुरू थींदी आ। एक मुल्क में सिज लहंदो आ, बे मुल्क में सिज उभरंदो आ। यो अल्लाह जी अज़ान जो आवाज गूंजंदो रहंदो आ ऐं मुझे महबूब जे पाक नाले जो तरानो गूंजंदो रहंदो आ। सुभान अल्लाह। नामे मोहम्मद जी माना जंहिंजी बार बार तारीफ़ कई वञे। तो सुभान अल्लाह। हाणे ॾिसूं इन हबीब जे तारीफ़ केरु कंदो आहे। बुखारी शरीफ़ किताब तफ़सीर जिल्द सानी कुर्बान वञा अल्लाह जी ज़ात बाबरकात 22 सिपारे में फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। बेशक अल्लाह उन जा मलाइका नबी जे मथां दुरूद पढ़नि था। सुभान अल्लाह। तवज्जो अल्लाह उनजा मलाइका युसल्लूना फ़ैल मुज़ारे जो सीगो आ। अरबी ग्रामर जो उसूल आ, कानून आ। जिते मुज़ारे इंदो आ उते हाल भी पायो वेंदो आ, फ्यूचर मुस्तक़बिल भी पायो वेंदो आ ऐं उते दवाम जी माना इंदी आ। यानी अल्लाह ऐं उनजा फरिश्ता हमेशा खां हमेशा नबी ते दुरूद पढ़ंदा रहंदा। सुभान अल्लाह। हाणे ॿुधाइण वारी ॻाल्हि जो मक़सद अवां असां भी दुरूद पढ़ंदा आहियूं। चो अल्हम्दुलिल्लाह। फरिश्ता भी रसूलुल्लाह ते दुरूद पढ़ंदा आहिनि। अल्लाह भी मुस्तफा ते दुरूद पढ़ंदो आहे। अल्लाह जे दुरूद में मलाइकनि जे दुरूद में असां जे दुरूद में कहिड़ो फ़र्क़ु आहे? असां दुरूद पढ़ंदा आहियूं अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद। ऐ अल्लाह मुस्तफा जा दर्जा अञा बुलंद फरमा। ऐ अल्लाह मुस्तफा ते रहम फरमा, रहमत फरमा। फरिश्ता भी दुरूद पढ़ंदा ऐ अल्लाह महबूब जो दर्जो बुलंद फरमा। पर हाणे असीं त रब खां दुआ घुरंदा आहियूं। इहो असां जो दुरूद थी वियो। रब कंहिंखां दुआ घुरंदो? अल्लाह तो फरमाए त आऊं जेको दुरूद पढ़ंदो आहियां इन जो मतिलबु आहे त आऊं रब मुंहिंजे यार जी तारीफ़ कंदो आहियां। सुभान अल्लाह। जंहिंजी तारीफ़ खुद खुदा करे उन जो शान न को घटाए सके तो न को घटण वारो आहे। मिट गए मिट जाएंगे आदा तेरे, न मिटा है न मिटेगा कभी चचा तेरा। मिलाद जे मथा एतराज हलिया बिदता शिरका छो था कयो पर अल्हम्दुलिल्लाह अज गैरन भी गोडा झुकाए। सुभान अल्लाह। मिलाद पिया कन नालो सीरत मुस्तफा लिखियो पियो आ। हले मिलाद पियो छो त ख़बर आहे सुन्नियन जे दिलियन जे धड़कन में आमना जे लाल जी जेका मोहब्बत आहे इनके को कभी न थो सके। कुर्बान वञा साईं दलील पे दिना अब्दुल कादिर मूंखे इहो मौजू ॾिनो हो अदनान भाई त मिलाद ते दलील ॾे। अवां खे हिकिड़ो दलील थो ॾियां इंशाअल्लाह ज़िंदगी भर अवां खे कम ईंदो। अवां खां को पुछे मिलाद किथे लिखल आहे? क़ुरान में आहे त ॾेखार। चवंदा मूंखे क़ुरान जो इल्म न आहे। क़ुरान में आहे पर आऊं अणपढ़ियल आहियां। चवंदो हदीस में ॾेखार। चो हदीस में आहे, सियासता में आहे, बुखारी में भी आहे पर मूंखे इल्म न आहे, आऊं अणपढ़ियल आहियां। पर एतिरो चओ ज़रूर त यार मिलाद लिखियल आहे। चो चो मिलाद ॾाढी प्यारी ॻाल्हि आहे। मिलाद लिखियल आहे। मुल्लो चुड़ी पवंदो क़ुरान में भी नथो ॾेखारे, हदीस में भी नथो ॾेखारे। चो बाबा पढ़ियल न आहियां, क़ुरान हदीस जो मूंखे इल्म न आहे पर मिलाद लिखियल आहे। चुड़ी पवंदो किथे लिखियल आहे? चो निभागा मिलाद सुन्नीअ जे नसीब में लिखियल आहे। सुभान अल्लाह। हाणे लिखण वारे लिखी छॾियो। असांजे मुक़दर में लिखिया मुस्तफा जी गुलाम। असांजे मुक़दर में मुस्तफा जो मिलाद। अवां जे मुक़दर में ना है त लिखण वारे ते इतराज कर। अखियूं अथई त पढ़ी वठ। ये अल्लाह जी देन आहे। रब कंहिंखे मुस्तफा जो बाद बनाए ऐं को बेअदब बणिजे या नसीब जी ॻाल्हि आहे। नसीब हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो। गुलाम नबी मा सलामतुल्लाह तॾहिं फरमायो त नून नसीब वारनि खे। सुभान अल्लाह।
नोन नसीब वारन खे ये नेमत थी आ नसीब लत काडे मौत जो ऐ मुझो काडे हो हबीब ओ मिस्कीन मुबारक थई 24 दफा दे वरीब गुलाम नबी अदा असी हुआ सी जोर गरीब पर अचन साण अजीब उम्मत पंहिंजी आसूदी रखी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ओ यारो अल्लाह जो हबीब तो फरमाए बुइस्तु लिउतम्मिम मकारिमल अखलाक। अल्लाह जी मेहरबानिया जो अल्लाह जी ज़ात बाबरकात हबीब खे बशरी लिबास में मोकलियो आ। हबीब तो फरमाए मुझे अचण जो मकसद केड़ो आ अवां खे अखलाक सिखारे वना अवां जी तरबियत करे वना। बुइस्तु मुअल्लिमन अल्लाह ताला मुखे उस्ताद बनाए मोकलियो आ व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब। अल्लाह जो हबीब असां खे सिखाइण आयो वरना मुझे हबीब जो मकाम अन्या मथे आ। या त अल्लाह जी मेहरबानी आ जो बशरी लिबास में रसूलुल्लाह के मबूस फरमा। ऐं अल्लाह जा हबीबा असां के जिंदगी जा गुड़ जिंदगी कीअं गुज़ारजे मुझा महबूब अल्फ खां वठी या ताईं पूरी जिंदगी जा उसूल मामला अहकाम तरीका उम्मत खे सिखारे वरना हकीकत मुस्तफा जी अन्या मथे आ। अबू बकर सिद्दीक मदीने में जिते नबी कदमन में सिद्दीक मक्के में जिते नबी कदमन में सिद्दीक गारे सौर में जिते नबी कदमन में सिद्दीक। अल्लाह तोखे अखियों दे मदीने पाक में वन गुंबद खजरा में निहार जिते नबिया कदमन में सिद्दीक आ। पूरी जिंदगी मुस्तफा सा गड गुजारिया पर हबीब ने फरमाया अबू बकर मुझे हकीकत की तोखे भी खबर ना है। जदे अबू बकर के खबर ना है तू आऊं के रही मोहम्मद सिर्रे वहदत है कोई रमज उसकी क्या जाने शरीयत में तो बशर है हकीकत में खुदा जाने। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। लाखिन लतीफ फरमायो त गुर्र खे गजो का पड़ी गुर्र खे गजो का पड़ी वनी रावल रूबरू फकान काब कौसैन औ अदना ही जोगी डिठी जू हक खे मिलियो हूं लाहोती ला मकान। सुभान अल्लाह। असां तो शुक्र करियो जो अल्लाह असां खे रसूलुल्लाह जो उम्मती बनायो। इन खां मथे भी नेमत केड़ी आ इन खां मथे भी खुशी केड़ी आ। एड़ा लजपाल नबी असां खे मिलियो आ अब्बे खां भी वधीक मेहरबान अमर खां भी वधीक मेहरबान एड़ो वफादार आ जो दुनिया में भी कम ईंदई कब्र में भी कम ईंदई ऐं क़यामत ते ॾियारे भी तोखे कम ईंदो त मुस्तफा जी ज़ात कंदी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे मुक़द्दस कलाम में फरमायो व इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम। महबूबा तुझो शान तो निरालो आ तुझी वस्फ निराली हर अदा निराली पर प्यारा तुझो अखलाक भी निरालो आ। यो पैगामी मुस्तफा है यो मिलाद जो मतलब है यो मिलाद जो मकसद है। अल्लाह जे हबीब असां खे पैगाम केड़ो दिनो आ केर तो चवे दुनिया में इस्लाम जे करे पखड़ियो आ कुर्बान वना हजरत मदीने वाला साईं जदे दुनिया में वया पे उन टाइम पे 9 लाख मुरब्बा मील ते इस्लाम जो परचम पखड़ियो। सुभान अल्लाह। अबू बकर जो दौर आयो साईं उन 9 लाख के 11 लाख मुरब्बा मील ते पुजायो। फारूक आजम जो दौर आयो साईं उन के 22 लाख मुरब्बा मील ते पुजायो। हजरत उस्मान जो वारो आयो साईं उन के 44 लाख ताईं पुजायो। हैदर करार अमीन माविया जो दौर आयो 65 लाख 64,000 मील ते मुस्तफा जे इस्लाम जो परचम पुजी चुको। सुभान अल्लाह। ये छा हो या मुझे महबूब जी तरबियत हुई ये रसूलुल्लाह जो अखलाक हो। इतरा मानू जंग जरिए मुसलमान न थिया जितरा मुस्तफा जे अखलाक जे जरिए। अल्लाह जा हबीब मस्जिद नबी में बैठा ये सहाबा जो जमे रफी लगो पे मदीने जा ताजदार सहाबा जे विच में ये पे चमकिया जे चोॾी वारो चंद तारन में चमके। सुभान अल्लाह।
लाखिन लतीफ फरमायो तके चा आयो काफिले अज साथ धणे सरवान वार वटे वागो कया पवा हो दपलान पुजड़ो पुनल पान तड़ी सदा साथ जी। सुभान अल्लाह। महबूब बैठा हा मस्जिद नबी में। अल्लाह साईं तवां के भी मस्जिद नबी बार बार दिखा कोई नमाज नसीब फरमाए। अचानक कोई शख्स बहराड़ी खाए तवज्जो तमाम प्यारी हदीस अजमी यानी अरबी न हुई उन दिल में ख्याल कयो तो मुसलमान जो नबी के दिसिए चा तो पक्का करया वाके सच्चो रसूल आए तो पो कलमो पढ़ा। बहराड़ी वारो बेचारो अणवाख पञा दीन जी का खबरी कान अची सहाबन सा मस्जिद नबवी में वही मुझा महबूब करीम माखी मिस्री खा मिठा मिठा बोल इरशाद फरमाए रहा हा। कचहरी खत्म थी सहाबा घरन दे रवाना था। ही बेचारो अल्लड़ बहराड़ी जो दीन जी तन्या का खबर ही कोनी अञा कलमो ही कोन पढ़ई तो उनके पेशाब लगो तो मस्जिद जे सहन में अञा कच्चो सहन हुयो उते वही रहो पेशाब का। सहाबन जो हकलो दौड़िया वो चरिया छा पियो करी मस्जिद में पे पेशाब करी। वाह रहमतल लिल आलमीन तुझे अखलाक ता कुर्बान वाला हबीबन हकल कई खबरदार छड़े दियो सुकून सा पेशाब करे साहबा मोटी वया। ही फारग थियो हबीबन के घुरायो पाण वट विहारे ऐं एड़ा त मोहब्बत वारा बोल बुधाया एड़ी प्यारी नसीहत कई। अल्लाह जो घर है न जो हियो एहतराम आ ही तकद्दुस जो हन हमरा जने रसूलुल्लाह का मस्जिद की तारीफ बुधी तो दिल में डाडो शर्मदो थियो यार हिडी वडी मु गलती कया पर किडो प्यारो नबी आ मुके जुठ भी कोन कई मुके दड़को भी कोन दिने मुके जोर से भी कोन गालाई ए मुसा वरी प्यार सा पियो गा। सुभान अल्लाह। यो संजे दीन जो फलसफो आ जे कदे केखे तू चवंदे यार तू बेनमाजी आ तो अधिक चिड़ी पवंदी। बेनमाजी के तू डायरेक्ट दड़को न दे तो तू बेनमाजी आ केड़ी खबर तुम्हारी नमाज खुदा जे बारगाह में कबूल आहे या न। पंजी बंदगी पंजे हजन पंजी खैरात पंजे नेकी ते नाज न कर संग पसी सर ही नथी मता हो तो पंजो न कर लोदे छडियो लतीफ चवे कई बानियो बारो चन इन दर मथे दादलियों कई रोंदियो रत वञन से पुनो के पसंद जन जोर रखियो आहे जात। सुभान अल्लाह। बेशक कुरान तो फरमाए वकूलु लिन्नास हुस्ना दीन जी दावत दियो पर नेकी ऐं प्यार सा मोहब्बत सा। को तुझो दोस्त हुजे यार हल नमाज पढ़ मोहब्बत सा चवंदे न उहा ॻाल्हि उन जे दिल में लॻंदी पर जे चिड़ी तू पाण खे नमाज़ी समझी उनके घट समझने तो वो मस्जिद ॾांहुं कोन ईंदो उल्टो हुनखे दीन खां नफ़रत थी वेंदी। अवां तजुर्बो कयो मस्जिद में अच्छी दाढ़ी वाला कोराड़ा हाजी सगोरा शल को नौजवान नौ नमाजी न अचे या टोपी किरी पई या सजदो गलत कंदो त माण्हुनि जे साम्हूं उनखे निशानो बनाईंदा तोखे नमाज न पई अचे। याद रखजो हिकड़ी हुंदी आहे इस्लाह हिकड़ी हुंदी आहे तनकीद। अकेलाई में घुराए को ऐबा का गलती आ बुधा न के इस्लाह चबो पर पंजन मान जे सामो तो कंजी इस्लाह कंदे उन सा उन जी इज्जत मजरू थींदी। इस्लाम में या इस्लाह ना है या तनकीद आ। सहाबन जो तरीको रसूलुल्लाह जो तरीको अल्लाह जे हबीब घुराए मोहब्बत सा उन के समझायो। समझाण खां बाद में मदीने जे साईं फरमायो दे खबर किथां आयो आ। अर्ज कई सोना मुझो गोठ परे आ फुला इलाके में आयो या हबीब करीम इं कोन फरमायो मुझो कलमो पढ़ रहमत वारे नबी फरमायो भला पंध आयो आया सवारी ते। अर्ज कई सोना गरीब आया पंध आयो या मुझे हबीब करीम भलोड़ उठ दिनस ऐ महबूबन सामान जो बोरियूं भरे दियो खणी इस्लाम जी दावत न दी अखलाक मुस्तफा हमरा जड़े मरडा चेते चढ़ियो आ सामान खणी रवानो थियो आ दिल में सोचींदो वने सुभान अल्लाह
छा मुझी गलती भी छा प्यारा खाली वियो आया उठ भरे पियो अचा जेडी मल पंजे गोठ पंजे कोम जे वेझो आयो आ उठ तां लथो ना आहे परे खां सॾ पियो करे गोठ वारो राज वारो कोम वारो भाग वारो अचो अज एड़ो दिल भर ॾिसी आयो आया मां जिंदगी को न ॾिठो हूंदो सुभान अल्लाह सब माण्हू गॾु थी आ रोए चवा ॾिठो छा है कायनात में एड़ो यार ॾिसी आयो आया हेॾी ग़लती कई मूंखे भांकर पे पाते एड़ो प्यार सां पे ॻाल्हाई मिठियूं मिठियूं ॿोलियूं पे ॿोले खाली वयो उठ काए आयो आया सामान जा कट्टा भरे आयो आया ओ मुंहिंजा ॻोठ वारो हलो त न दिलबर जो दीदार अवां खे बि कराए ॻोठ वारा पुछण लॻा भला तुंहिंजो दिलबर किथे आ रोई करे चवंदे वयो घणनि जा दिलबर हिते बहंदा असां जो दिलबर मदीने में आ घणनि जा दिलबर हिते बहंदा असां जो दिलबर मदीने शर्मायो न मिली करे पढ़ायो घणनि जा दिलबर हिते बहंदा असां जो दिलबर मदीने में आ असां जो हामी हुज़ूर अनवर मदीने में आ घणनि जा दिलबर हिते बहंदा असां जो दिलबर मदीने में आ कयो तयारी हलो मदीने दुआ बि थी दे दवा बि थी दे जेको बीमारन लहे शिफा सो आब कौसर मदीन में आ घणनि जा दिलबर हिते बहंदा असां जो दिलबर मदीने में आ अॻियां हमरा थिया पुठियां क़ौम वारा जॾहिं मन हबीब करीम जे बारगाह में आया सुभान अल्लाह मुझे महबूब जे कदम में किरी पियो आहे सोना पहिरीं अकेलो कलमो पढ़ा सॼे राज खे वठी आयो आहियां तुंहिंजे महबूब तुंहिंजे अखलाक जो ॻाल्हियूं ॿुधी करे सभई कलमो पढ़ण जे लाइ हाज़िर थिया ऐं उर्दू वारे आशिक फरमायो तैबा से मंगाई जाती है सीनों में छुपाई जाती है तौहीद की मैं प्यालों से नहीं नजरों से पिलाई जाती है सुभान अल्लाह अल्लाह से फरमाए प्यारा वो तो खे अखलाक अजीम दिनो प्यारा तुझो खुल्क आला है तुझो अखलाक आला है दुश्मन हुए मक्के वाला जेके राह में कंडा विछाईंदा हा जेके मुझे हबीब जे राह में खूह खोटींदा हा जिन ताइफ जे मैदान में पत्थर हया जेके जान जा दुश्मन हा पर जॾहिं मक्कतुल मुकरमा फतह थियो आ अल्लाह जो हबीब गालिब आयो आ ये दुश्मन जी लाइन लगी पया यो को हुजे आ त सारे सूर कढे हा पर वाह हसन इन जा नाना हबीब करीम फरमायो अवां जेको कयो मूंखे याद आ वञो वञो अंतुम तुलका ही मां मोहम्मद जो अखलाक मां मड़न खे माफ़ कयो सुभान अल्लाह ओ मुझे महबूब जे मिलाद में अचण वारा पंहिंजे सीने ते हथ रखे पंहिंजे गिरेबान में निहार छा तुंहिंजी दिल भी अहिड़ी आहे छा तुझे दिल में भी यो जज्बो आहे मामूली मामूली गालियों जे करे मामूली चीजन जे करे खानदानी झगड़ा कौमों तबाह राज्य तबाह रतन जा रेला था वहन असां जो मुआशरो तबाह थी वयो कौम तबाह थी वई वजह केड़ी आ असां रसूलुल्लाह जो दर्स विसारे छड़ियो आ असां मुस्तफा जो नक्शे कदम छड़े दिनो आ अरे बैतुल मुक़द्दस में नबियन जो इमाम आहे अखलाकियो आ जो 63 साल जी पूरी जिंदगी में मुझे महबूब कदे भी पंजे जात जो बदलो ना है सुभान अल्लाह ये मुझे हबीब जो अखलाक जो गालियां दिया करते थे महबूब उनको भी दुआएं दिया करता था अगर दुश्मन भी आ जाए तो काली कमली बिछा दे सुभान अल्लाह जल खूह खोटा राह में कंडा बिछाया जान जा दुश्मन हा पर जॾहिं दर ते हली आया तो महबूब मिलन के माफ कुर्बान वना महबूब जा बचड़ा आले नबी करबला जे मंजर खां बाद
जॾहिं हज़रत इमाम हुसैन जो बक़ाया काफ़िलो मदीने में पहुतो ऐं यज़ीद जी हुकूमत तबाह थी वई। जेके भी यज़ीदी करबला जे मैदान में शरीक हा, आशिक रसूल बादशाह अचण सां उन्हनि जो इंतकाम वरतो। कई मरी विया, कई भॼी विया। ऐं मदीने में को ज़ालिम शख्स जंहिंजो नालो हो खूली, ऐं उहो ज़ालिम पापी जे करबला जे मैदान में दिलबर इमाम हुसैन जो पानी बंद कयो। उहो ज़ालिम जे दिलबर 6 महीने जे अली असगर ते तीर हलाया। अज मदीने में दर बदर पनाह न पई मिले। सॼो मदीनो मुखालिफ थी वियो आहे। तलवार कंध ते आहे, वञा त काॾे वञा, जाॾे वञे रस्तो बंदि लॻो पियो आहे। हर माण्हू दरवाज़ो बंदि पियो करे। पर जेॾी महिल दिलबर हुसैन जे बचड़े इमाम ज़ैन आबिदीन जे दर ते आयो, साईं दरवाज़ो खोले छॾियो। हलिया आऊं तो तोखे पनाह ॾियां। रात जो पनाह ॾिनई, पानी पियारई, मानी खाराई, बिस्तरो ॾिनई। रात गुज़रंदे वई, आख़िरी पैर आयो। वो खूली तो चवे ज़ैनल रात जो मुकियो आहे, अंधेरो आहे, इजाज़त ॾे त आऊं मदीने मां निकिरी वञा। साईं फरमायो वञ, दरवाज़ो खुलियो पियो आहे। दरवाज़े खां ॿाहिरि निकिरी दिलबर इमाम ज़ैन आबिदीन जे चेहरे में निहारे चवे तो ज़ैनल तो लॻे तो मूंखे सुञातो नाहे। साईं जी अखियुनि मां नीर भरे आया। फरमाए ज़ालिम तुंहिंजा तीर अञा मुंहिंजे सीने में लॻा पिया आहिनि। तो अली असगर जो पानी बंदि कयो हो, मां भुलियो न आहियां। खूलीअ जी ज़मीन पेरनि खां निकिरी वई। ज़ैनल सुञातो बि अथई, मां तुंहिंजे बाबे ते तीर हलाया, तुंहिंजे बचण जो पानी बंदि कयो, पोइ बि तो मूंखे पानी पियारियो आहे, मानी खाराई आहे। मामलो छा आहे? साईं मुर्की फरमायो ज़ालिम हू तुंहिंजो अख़लाक हो, ही हुसैन जे बचड़े जो अख़लाक। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत। ही आले नबी जो अख़लाक आ। ही व इन्नका अला खुलुक़िन जी अमली तफसीर आ। रब तो फरमाए महबूब कुल मताउ दुनिया कलील, प्यारा ऐलान कर दुनिया जो सामान थोड़ो आ। ये कायनात का नजारा थोड़ा, आसमान नंढो, दरिया नंढा, कायनात का नजारा नंढा। मौला सब चीज तुझे नजर में कलीला, थोड़ी आ, नंढी आ, का चीज अजीम भी आहे या न। रब तो फरमाए व इन्नका लअला खुलुकिन अजीम। इन कायनात में मां रब जे नजर में का अजीम चीज आहे त मुस्तफा तुझो अखलाक। सुभान अल्लाह। अल्लाह जा हबीब वेठा, प्यारी हदीस, कम वारी हदीस। साहब जी कचहरी लगी पिया, हिकिड़ो शख्स साम्हूं पे आयो। अल्लाह जे हबीब साम्हूं निहारे बाए नैम नालो वठी करे फरमायो गुलामो ॿुधो, ही अचण वारो जन्नती आहे। ही अचण वारो, जेके भी साहबा वेठा हुआ उन्हनि जे दिल में रशक पैदा थियो त यार काश असीं बि अहिड़ो अमल करियूं जो महबूब असांखे बि ईअं फरमाए त ही जन्नती। हिकिड़ो साहबी तो चवे मूं दिल में इहो अटल इरादो कयो, बहानो बनाए इन शख्स जो मेहमान तो थियां ऐं रुगो इन ॻोल्हा में सर्च करियां त उहा नेकी कहिड़ी आहे जंहिंजे करे हिनखे इहो मक़ाम मिलियो। प्यारी हदीस। साबी तो चवे आउं उन मेहमान थी आयो, रात उन जे तॾे ते मूं गुज़ारी, उन मूंखे बिस्तरो ॾिनो, पाण बि सुम्ही रहियो। आउं सुतो न आहियां, चादर मथे तां पई आहे, आॾी अख सां निहारियां पियो, तहज्जुद तो पढ़े, अवाबिन तो पढ़े, रात जो क़ुरान तो पढ़े, कहिड़ी इबादत तो करे। पर सॼी रात मूं ॾिठो फजर जी अज़ान आई, हुन बि नमाज़ पढ़ी, मूं बि नमाज़ पढ़ी, हुन बि तिलावत कई, मूं बि तिलावत कई। अहिड़ी का अलॻि नेकी नज़र कोन आई जेका हू कंदो जे असां न करियूं। ऐं हैरान आहियां आख़िरी मक़ाम एवार्ड कीअं मिलियो आहे। सुबुह जो मेज़बान खां मोकिलाए जेॾी महिल रवानो थियो कुर्बान वञा, तेॾी महिल अर्ज़ कयमि क़िबला मूंखे तुंहिंजे महिमानी जो शौक़ु कोन हो, कल्ह तो आयो वएं। अल्लाह जे हबीब फरमायो अचण वारो जन्नती आहे, मूंखे ॿुधा उहा नेकी कहिड़ी आहे, उहो अमल कहिड़ो आहे जंहिंजे करे तोखे मक़ाम मिलियो आहे। उहो साहबी रुअण लॻो, चवण लॻो अदा न को डजू नमाज़ो, न को जजा रोज़ा, न की जजी इबादत आहे। रात जो सुम्हंदो आहियां, सुम्हण खां पहिरीं अर्ज़ कंदो आहियां मौला जंहिं बि मूंखे दुख ॾिना, ईज़ा ॾिना, मौला मूं मड़नि खे माफ़। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पंहिंजे सीने खे कीने खां पाक करे सुम्हंदो आहियां। बस इहो मूं वटि अमल आहे जो मुंहिंजे दिल में कंहिंजे लाइ कीनो न आहे, साड़ न आहे, हसद न आहे, बुग़्ज़ न आहे। शायदि मुंहिंजी इहा नेकी अल्लाह जे महबूब जे बारगाह में क़बूल पइजी।
यारो ये मकाम न मिलंदो आहे, ये दिल का मामूली गाल ना है, ये दिल यार जे रहण जो ठिकाणो आहे। अल्लाह बैतुल्लाह में ना है, के तो चे रब बैतुल्लाह में रहंदो आ। बैतुल्लाह बैत मुजाफ अल्लाह मुजाफ इलैहि, ही सिर्फ अल्लाह जे नाले सां तशरीफ इजाफत आहे त माण्हू इज्जत कन। रब बैतुल्लाह में रहण खां पाक आ, रब बैतुल मुक़द्दस में रहण खां पाक आ, रब बैतुल मामूर में रहण खां पाक आ, रब बैतुल लाह में रहण खां पाक आ। असी चवंदा आहियूं मस्जिद अल्लाह जो घर आ, बेशक आहिनि, पर रब मस्जिद में न रहंदो आ। रब किथे रहंदो आ? वअलमु अन्नल्लाह मअल मुत्तक़ीन, खबरदार रब तो फरमाए मां ज़माने खां पाक आहियां, मकान खां पाक आहियां, जे कुदरती तो रहंदो आहियां त मोमिन जे दिल में रहंदो। असां ने दिल खे सुञातो ई न, असां समझो गोश्त जो टुकड़ो आ। रब जो कुरान तो फरमाए, अल्लाह फरमाए तो कुरान में त मु अल्लाह खां दुआ घुरो, कल्बे सलीम घुरो। बुखारी शरीफ जी हदीस, पान करीमन फरमायो मथे खां वठी पेरन ताईं सॼे जिस्म में हिकिड़ो गोश्त जो टुकड़ो आ, उहो सलामत, सॼो जिस्म सलामत। सहाबन पुछो या रसूल अल्लाह उहो गोश्त जो टुकड़ो कहिड़ो आ? हबीबन फरमायो अला वहियल क़ल्ब, उहा मोमिन जी दिल आ। अल्लाह खां इहो कल्बे सलीम घुरो, दिल सलामत। या दिल तुंहिंजे बुग़्ज़ लाइ न आहे, या दिल लालच लाइ न आहे, या दिल जे अंदर तो दुनिया जो खराफत अल्लाह रब तोखे दिल कोन ॾिनी आ। छो त अल्लाह भी हिक आ, चो अल्लाह भी हिक आहे। उन करीम रब नेमतूं कयूं, अखियूं ॾिनई त ॿ घणियूं ॻाल्हायो था, ॿ अखियूं, कन भी रब ॾिना ॿ, हथ भी ॾिनई ॿ, पेर भी ॾिनई ॿ, पर दिल हिक आ। कॾहिं तो गौर कयो, कॾहिं तो फिक्र कयो, अर्ज़ कयो सी मौला दिल हिकड़ी आ, अञा ॿी ॾे, अल्लाह न करे अटैक थी वञे, हिकड़ी इंजन बंद हुजे, ॿी हली वञे, आवाज आयो तो मुंहिंजे राज़ खे समझो न आहे। मूं अखियूं तोखे ॿ ॾिनियूं तुंहिंजे ॾिसण जे लाइ, मूं कन तोखे ॿ ॾिना तुंहिंजे ॿुधण जे लाइ, मूं हथ तोखे ॿ ॾिना तुंहिंजे कमकार जे लाइ, मूं पेर तोखे ॿ ॾिना तुंहिंजे हलण जे लाइ। इहे सभई उज़वा तुंहिंजे लाइ। दिल हिक आहे, मां रब भी हिक आहियां। या दिल तो वट आहे, पर मुझे रहण जो ठिकाणो वनी छो वणकार हित न गोली हो तखे, एडे होडे रायवंड तबलीग दर बदर छो थो। वनी छो वणकार हित न गोली हो तखे, लिको कीन लतीफ चवे बारो चो बेपार, नाए नैण निहार तो में देरो दोस्त। अल्लाह पाक इंसान के मामूली थोड़ी बनायो। सूरह यासीन रब तो फरमा व इज़ा अरादा शयअन अन यकूल लहू कुन फयकून। अल्लाह वट एतरी देर आ, तू आऊं शामियानो लगायूं, पंज माण्हू अचन, बांसू खणी अचूं, रसा ॿधो, पर अल्लाह वट देर एतरी आ, कुन थी पओ त थी, बिना देर जमीन अल्लाह पैदा कई, फरमाए कुन, जमीन ठही वई। आसमान पैदा कई, कुन, आसमान ठही वया। कौन हुक्म कई, दरिया ठही वया, जबल ठही वया, वण ठही वया, कायनात जा खूबसूरत मन मोइंदड़ नज़ारा ठही वया। पर जॾहिं वारी आई तुंहिंजी मुंहिंजी इंसान जी, अल्लाह तो फरमाए जग खे मूं कुन चई बनायो, तोखे भी कुन चई बनाया, त पोइ फ़र्क़ु कहिड़ो रहंदो? मूं तोखे मुंहिंजे महबूब जो गुलाम ऐं पंहिंजो बानू बनायो आहे, तोखे कुन चई कोन थो बनाया, तोखे पंहिंजे हथनि सां थो ठाहियां। केॾो मक़ाम, सॼी कायनात कुन फयकून ठही वई। इंसान जी वारी आई, फरमाए तो वखलक़्तु बियदैया, बाना तू भले मूंखे याद न कर, पर मां रब तुंहिंजो वॾो कदर कयो, वॾी इज़त ॾिनी आहे। जे चाहियां हा त कुन चई करे इंसान खे ठाहे छॾियां हा, पर मूं इज़त ॾिनी। वलक़द करमना बनी आदम जो ताज तुंहिंजे मथे ते रखियो, हिकिड़े हथ सां बि न, मूं तोखे ॿिन्ही हथनि सां ठाहियो। सुभान अल्लाह। ऐं ठाहियो बि कीअं? रूहुल बयान वारो बुज़ुर्ग तो फरमाए, अल्लाह से फरमाए जिब्राइल अची, जी मौला, कि वञ अरफात जे मैदान मां मिट्टी खणी अच। मौला छा तो करे? ची इंसान तो ठाहे। मिट्टी किथां खणी अच? अरफात जे मैदान। जिब्राइल आयो, अची मिट्टी मां मुठ भरई, मिट्टी रुनी, दाऊं रड़ियो, जिब्राइल बाऊं थी बधा,
इन मां इंसान ठहंदो, गुनाह कंदो, बेनमाज़ी हूंदो, मूंखे खणी न वञ। अल्लाह से फरमाए जिब्रील मोटी अच, मीकाल तू वञ। हज़रत मीकाल आयो, मिटीअ मां मुठ भरई, साॻियूं दाहूं साॻियूं रड़ियूं। साईं के रहम आयो, ची मौला ही मामलो आहे, ची मोटी अच। इसराफील आयो, मिटीअ मां मुठ भरई, मिट्टी रुनी रड़ी, अर्ज़ कई मौला छा करिया, ची मोटी अच। रब मोकिलियो इज़राइल खे। इज़राइल अची मुट्ठीअ मां मुठ भरी, मिट्टीअ दाऊं रड़ियूं, पर कुझु कोन ॿुधाईंसि। सत ॾे खणी आयो अल्लाह जे बारगाह में। अल्लाह से फरमाए दे ख़बर इज़राइल, मिट्टी रुनी कोन चई साईं, ॾाढो रुनी, रड़ियूं कई, दाऊं कई, मिनथो कई, हिकिड़ी बि कोन ॿुधीमांसि। अल्लाह से हुकुम ॾिनो त अरफात मां जेका तो मिट्टी आंदिया इंसान तो ठाहियां, इन जे करे मिट्टी त ॿी बि भली हुई, पर अरफात जी माना हिक ॿिए खे सुञाण, हिक ॿिए खे सुञाण। जॾहिं आदम अलैहिस्सलाम जन्नत में आयो, नज़ल आदम बिल हिंद तारीख़ दिमश्क, ऐं बीबी हवा के रब जिद्दे में लाथो। अरसे दराज खां पोइ ॿिन्ही जी मुलाकात पहिरीं उहा बि अरफात जे मैदान में। सुभान अल्लाह। ऐं रब तो फरमाए त इंसान जो मटीरियल या मिट्टी अरफात मां खणी अच, त इन मां इंसान ठाहियां, त इंसान मां रब खे सुञाणी। रब तो फरमाए बाना तो ईअं मूं मस्जिद मलाइका कोन बनायो। कोई शहर मूंखे यादि न आहे, लेकिन डॉक्टर इकबाल रहमतुल्लाह वेंजी संजी कंगी बंगी करे कोट पाए साईं रवाना थिया, त के ॾिसण वारे चयो माशाअल्लाह अॼु त फ़रिश्तो पियो लॻी। त डॉक्टर इकबाल रहमतुल्लाह जो पूरो शहर मूंखे यादि न आहे, पर उन मतिलबु इहो आहे, साईं मुड़ी करे कावड़ जी फरमायो खबरदार मुझे फरिश्ता मत कहो, बशर ही रहने दो, क्योंकि रब ने मुझे मस्जूद मलाइका बनाया है। यानी मूंखे इंसान रहण दे। अल्लाह पाक इंसान के यो मकाम दिनो आयो, इंसान रब जो फरमानदार बनजी वने, शरीयत जो ताबे बनजी वने, मुस्तफा जो गुलाम बनजी वने, त रब मलाइकन के उन जो नौकर बनायो, मस्जिद मलाइका बनजी विंदो आ। इंसान जो मकाम एडो निरालो आ जो न दिल में, रब तो फरमाए न कल्ब के साफ कर कीने बुग़्ज़ हसद खां, पोया दिल दिल ना है, मां रब न दिल में पान रहंदो। सुभान अल्लाह। यारो उहे तरीका पैदा कर। आज भी जो हो इब्राहिम सा ईमा पैदा आज कर सकती है अंदाज़े गुलिस्तान पैदा। अज जो मुसलमान मौलवी साहब नमाज तो पढ़ा तो, पर नमाज में मज़ो ना है। अदा तवजा असांजो भी यो हाल, सजदर में मज़ो न थो अचे, रुकुन में मज़ो न थो अचे, तिलावत करया थो, पर तिलावत में जो को सुरूर आ, जेका राहत है, वो नसीब ना है। मुझा मिठा किए नसीब होंदी, असा जो कल्ब साफ ना है, असा जी नजर पाक ना। दिल में तुझे खोट, दिल में तुझे बेजेला खडू पे खोटे, दिल में तुझे लालच लगी पया, नमाज में बीठो आ, ये ठक्कर हुआ तुझे नमाज ना है, यो कुकड़ जो दाणो चूड़ना है। जेकर असी पंजो किरदार संवारियूं, नक्शे मुस्तफा ते हलूं, त खिज़र जड़ा जवान भी असां सां मिलण जे लाइ। हजरत महमूद गज़नवी रहमतुल्लाह जी दरबार लगी पई, ऐं हिन मजमू लगो पियो। बादशाह ऐलान कयो त हेडो मजमू आ हज़ारन जो, उनमें औलिया भी हा, वज़रा भी हा, अमीर भी हा, गरीब भी हा, फकीर भी हा, हर तबके जो मानू हो। बादशाह ऐलान कयो आहे को अवां में अहिड़ो जेको मूंखे खिज़र सां मिलाए। ॻाल्हि समझो पिया, आहे को अहिड़ो जेको मूंखे खिज़र सां मिलाए। औलिया भी हा, अकताब भी हा, कंहिं भी पाण खे ज़ाहिर न कयो। हिकिड़ो गरीब मिस्कीन उथी बीठो, कि साईं यो मुंहिंजो कमु आहे। चई बिस्मिल्लाह कर। चई ईअं न, कि भला आऊं गरीब आहियां, मिस्कीन आहियां, 6 महीना मूंखे दरिया जे किनारे चिलो कढणो पवंदो, तेसिताईं जो राशन मुझे बचण जो तोखे ॾियणो पवंदो। बादशाह चयो का ॻाल्हि ई न। बादशाही खज़ानो भरियो पियो आहे, हुकुम ॾिनई 6 महीने जो राशन ॾियोसि, ही भले वञी चिलो कढ। 6 महीना गुज़री विया। बादशाह न के घुरायो। हाणे ही तो वीचारो इन हाल जो माण्हू ही कोन।
सो वरी बहानो कई चई बादशाह अञा को वज़ीफ़ो रहिजी वियो 6 महीना मूंखे अञा बि ॾे ऐं राशन बि ॾे बादशाह जो ठीकु आहे वठि राशन 6 महीना पहिरीं 6 महीना ॿिया ई समुंड जे किनारे वेठो आहे हिन जे घर राशन मिले पियो साल पूरो थियो बादशाह घुरायो चई ॾे ख़बर शाही दरबार में अची अर्ज़ कई क़िबला आऊं फ़क़ीर गरीब न को बुजुर्ग न को मूं वटि का करामत आहे मूं मड़ी बुख पे बच्चा मुआ बानू बनायो त के बाने सां राशन मिले तो साल गुज़री वियो हाणे माराई त मारा बाक़ी ॻाल्हि त ई आहे मूं वटि को बि फन कोन्हे न को बुजुर्ग आहियां मूं मड़ी बानू बनायो साल गुज़री वियो भाई हाणे ॻाल्हि तो साफ़ करियां तव्हां मिड़ई उते वेठो न को चिल्लो न को मुराक़बो मूं टाइम पे कढियो बादशाह हैरान थी वज़ीर घुराई चे हिन मूं बादशाह सां एॾो धोखो कयो आहे फिराड कई आहे हाणे अवी मशूरो ॾियो त हिन जी सज़ा कहिड़ी हुजे हिकिड़ो वज़ीर उथी बीठो चे बादशाह आम माण्हू सां चीटिंग करे हा त ॿी ॻाल्हि आहे तो वक़्त जे बादशाह सां धोखो कई बस हिन जी सज़ा आहे सर कलम देरी न कयो बादशाह जो ठीकु आहे ॿिए वज़ीर खां पुछे तूं भला पंहिंजो मशवरो ॾे ॿिए चयो बादशाह तलवार सां सर कलम कंदे त मिंट में मरी वेंदो बुखिया कुत्ता हिन ते छॾ हिन खे पटी ऐं हिन खे तकलीफ़ अचे तड़पी तड़पी मरे छो त न तो बादशाह सां धोखो कयो आहे अच्छा तुंहिंजी सलाह इहा चई हाओ टे वज़ीर जो नालो हो अयाज़ चे अयाज़ तूं ॿुधा तुंहिंजो मशवरो चे बादशाह मुंहिंजो मशवरो इहो आहे रब तोखे गंज ॾिनो आहे खज़ानो भरियो पियो आहे हिकिड़े गरीब जे बच्चे जेकॾहिं साल तुंहिंजे खज़ाने मां खाधो त कहिड़ी खोट थी तूं हुनखे माराए छॾींदे ग़रीब आहे पंहिंजे छॾे ॾींदे दुआऊं पियो ॾींदो आऊं त चवां थो छॾे ॾींदे बादशाह हैरान थी अच्छा जेॾी महिल टिनी वज़ीरनि खां पुछई पे न त हुन मजमे जे कुंड में हिकिड़ो हमरा फटको पियो आहे अछी ॾाढी बुज़ुर्ग पे लॻो जेॾी महिल हुन चयो सर कलम कयो उथी बीठो चई बादशाह हिन फ़ैसिलो राइट हिकु नंबर फ़ैसिलो ॾिनो आहे सही फ़ैसिलो ॾिनी आहे जेॾी महिल ॿिए चयो कुतनि जे अॻियां छॾियो त साॻियो हमरा चई साईं हिन बि ज़बरदस्त फ़ैसिलो ॾिनो आहे जेॾी महिल अयाज़ चयो माफ़ कयो तेॾी महिल उहो साॻियो हमरा उथी बीठो चई साईं हिन बि फ़ैसिलो सही कयो बादशाह हैरान उन बुज़ुर्ग खां पुछे जी पहिरीं मूंखे तूं ॿुधा हिकिड़े वज़ीर चयो सर कलम कयो तुंहिंजो ठीकु आहे ॿिए चयो त कुतनि जे अॻियां छॾियोसि त पटे खाइनि तो चयो साईं हिन जो बि मशवरो सही आहे ऐं अयाज़ चए थो माफ़ करियोसि तूं चवे थो हिन जो बि मशवरो सही आहे उहो फ़क़ीर बुज़ुर्ग अछी ॾाढ़ी वारो चवण लॻो क़िबला ॾो अवां जो कीअं जी पहिरियों जेको वज़ीर जंहिं चयो सर कलम कयो उन जो पीउ ज़ालिम हो वॾो मकारी हुयो वॾो पापी हुयो तो उन नाहल जे पुट खे वज़ीर बनायो आहे ॾो इन जो न आहे ॾो तुंहिंजो जहिड़ो उन जो ज़मीर हो जहिड़ो नस्ल हो फ़ैसिलो बि तहिड़ो कयो चिप ॿियो ची बादशाह ॿियो जेको वज़ीर आहे उन जो पीउ बादशाह जा कुत्ता सां ॾींदो निके वेंजारींदो हो जहिड़ो उन जो नस्ल हो तहिड़ो उन जे बचड़े फ़ैसिलो कयो ॾो इन जो न आहे ॾो तुंहिंजो आहे जे ना अहलनि खे वज़ीर बनायो चई पोइ अयाज़ जी बादशाह अयाज़ आहे सैयद बादशाह जे ज़मीन पेरनि खां निकिरी जी अयाज़ ज़िंदगी तो मूं वटि गुज़ारी पर तो कॾहिं ॿुधायो ई कोन तो सैयद आहियां जी क़िबला छाला ॿुधायां ऐं पंहिंजो कमु पियो करियां ज़ात ते ॾात ते न आहे उहो पंहिंजो राज़ लिकायो ऐं फ़क़ीर तो चवे क़िबला अयाज़ सैयद आली घरानो न जो नसब आहे अयाज़ जे नाने हुसैन जो कम आहे करबला जे अंदर दुश्मन के माफ़ करण अयाज़ जे नाने मदीने जे ताजदार जो कम आहे दुश्मन के माफ़ करण
अल वलदो सिर्रुन ले अबी है जेड़ो खानदाना तेरो बचड़े फैसलो कयो आ मु चयो अयाद भी फैसलो सही कयो तेरी मल अयाद दा कई च किबला जिंदगी के खबर कोन हुई त अयाद सैयदा अज न फकीर पर्दो खयो आ त आऊं भी बदलो वठंदस किबला जे खिजर सा मिलनो हो खिजर त पान यो गाल है सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे तो यारो मन तमस्सक बे सुन्नती इंद फसाद उम्मती हबीब ने फरमाया आखिरी जमाने में मानो दीन ता मजाक कंदा मानो दीन का परे थी विंदा एड़े दज्जाली दौर में मुझे कुरान के सीने से लगाण वारो रब जे नमाज के पेशानी से लगाण वारो अल्लाह जे घरन के आबाद करण वारो सिला रहमी करण वारो रिश्ता जोड़न वारो उनखे रब 100 शहीदन जो सवाब दे मेराज वारी रात प्यारी गाला पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरे मेराज करे वापस आया आने कुरान पाक में एतरो आयो फऔहा इला अब्दिही मा औहा देण वारे छा दिनु वठण वारे छा वठियो तोखे मुखे खबर ना एक रात मुझा महबूब करीम खुश हो तबीयत मुबारक राहत में महबूब ने फरमायो ओ मुझी रानी आशा जी जे अज तोखे जेको पुछणो आ पुछी वठ अज तोखा राज लिकाणो ना अम्मा आयशा भी आखिर न्याणी कंजी सिद्दीक अकबर जी अर्ज के सोना एतरी इजाजत दे आऊं बाबे सा मशवरो करी अचा अवा का छा पुछणो आ जे आशा वन मोकल थई अम्मा आशा दौड़दे आई अबू बकर सिद्दीक घर में बैठो आ बाबा बाबा अज महबूब ॾाढा खुश हन अज राज़ी हन अज मुखे फरमाए जेको पुछणो तई पुछ हाने मुखे बुधा सवाल केड़ो करा अबू बकर भी अबू बकर फरमाए लगो आशा पंजे महबूब के चो त मेराज वारी कचहरी मारो को हिकड़ी गाल बुधा सुभान अल्लाह मेराज वारी कचहरी मां को हिकड़ी गाल बुधा अम्मा आयशा दौड़ी आई या रसूल अल्लाह मुझे सवाल यो अवा चे तो पूछो मुखे मेराज जी रात जेका रब कचहरी कई अवा सा सजी न बुधा रुगो हिकड़ी गाल बुधा महबूब मुर्की पे फरमाए आयशा यो अकल मुझे अबू बकर जो यो कमाल मुझे अबू बकर जो आहे राज पर हाने मुंह पान चयो त पुछ तो के हिकड़ी गाल बुधाया तो मेराज वाली कचहरी मां केड़ी कन्न खोले बुधजो हबीब फरमाइंदा मुझे करीम रब्बा मुसा वचन कयो वायदो कयो त महबूब तुजी उम्मत में उहे गुलाम जेके टुटल दिलियों जोड़ींदा जेके रुवंदरन के मुरकाइंदा जेके यतीमन जे मथे ते शफकत हथ रखंदा जेके गरीबन जी पर घोर लहंदा जेके रुवंदरन के खिलाइंदा मां रब जो वायदो आ कयामत में उन जो हिसाब न वठंद सुभान अल्लाह सुभान अल्लाह यो आ मुझे हबीब जे मिलाद जो मकसद यो आ रसूलुल्लाह जो पैगाम यो सांजे ला तालीम उम्मत आहे रुगो महबूब जो शान बुधी वणनो ना है मुसलमान दिल खोले इन चीजन के कबूल कर एक्सेप्ट कर आई दिल में यो अटल इरादो कर त जिंदगी भर इन गालियन पे अमल कंदस मुझे महबूब ये कौन फरमाए त मिलाद में अच ना तू बुधी सवाल चई वन कयामत में मुसा गडू दे न हबीब ने फरमायो जे पाड़े में यतीम होजे न्याणी या पुट्टा उनके पाले उनकी तरबियत कई उनके खाराए प्यारे वडो कई हबीब ने बई आंगियों से मिलाए फरमायो यतीम जी संभाल रहने वारो मां मोहम्मद सा गड जन्नत में ई होदो जी मुजो आंगरियो सदा मिलाद कयो मना ना है इश्क की निशानियां तौफीक की गाला मोहब्बत की निशानियां पर कयामत रियाड़े अल्लाह तो खा मुखा यो कौन पुछंदो तो मिलाद कयो हो या ना तो यार